बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों ये दोस्त आ मीरपुर मां थियलो जो ऐं दोस्त के अदाकारी जो तमाम घणो शौक़ आहे। सो उन वाले सां हाणे आयो आहे, चए थो पंहिंजे चैनल ते अदाकारी करायो। सो हाणे साईं जो जेका तारुफ़ साईं को पाण को पुछूं था, थोड़ो ऑडिशन भी वठूंसि। अदा तुंहिंजो नालो छा आहे? आतिफ। हाँ आतिफ आतिफ आसिफ़ कि आतिफ़? आतिफ आतिफ आतिफ़ केरु थींदो तूं पाण? मासे मलाणो। तूं मलाणो? हाँ शहर तुंहिंजो कहिड़ो आहे? देखो मथलो मीरपुर मां थियलो। हा तूं डायलॉग ॿुधा। पहला का हा आया मैं धारे ले बेदारा मेरे ले थकी पा हाँ जो पना में हाँ आया मुझे धारे बेदारा मेरा ऐसा बा धारे हाँ ऐसे पना में तो मेरा माला चाहती हाँ ऐसा भी तो चौ धारे मैंने सही। हाँ आया खूनी बना था वाह वाह। कैसे लतर से बड़े तो लतर मार धारे हाँ लतर से जो दो लग रहा है सही। वाह वाह ज़बरदस्त। इंशाल्लाह जल्दी तो खे ड्रामे में खणंदा दे, हाँ पर ड्रामो हला कर तुझे समझ असांखे कोन ईंदो पियो। तूं संगत खे कीअं ॻाल्हि सम्झंदी? थोरो आवाज़ क्लियर कर न, लफ़्ज़ सिधा कढ न। कॾहिं कोन थींदा ये मां को पुछो ॿियो को डायलॉग ॿुधा। जो पुछो वही दे ही ला पसंदि जो अदाकार कहिड़ो थी? पसंद जो हाँ बज्जू। मजू। हाँ मजू जो को डायलॉग ॿुधा न। बज्जू चला हाँ हाँ काले बादला अच्छा नहीं मेरा क्या थी वर जो नचन नहीं मैं मज्जू 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 माँ तू क्या सलाह माँ अच्छे भी घोड़ी वाला क्या थी तो सुनते तो करे माँ नालो बहुत मज्जू आ मज्जू। वाह साईं वाह। ए बस इंशाल्लाह अदा कोशिश कंदा तो के कोशिश कंदा के गूंगी फिल्म में खणंदा। त महिरबानी। और ये चीनी